अजू भाई अजू भाई तो ख़बर आहे मूंसां वॾो मसइलो थी वियो। वो वरी कहिड़ो मसइलो? मसइलो इहो त मूं सोचियो त कराची तो वञा, उते वञी तो पंहिंजो कारोबार करे। पर कारोबार लाइ त वॾी रक़म खपे कराची जहिड़े शहर में। मूं अहिड़ो कारोबार सोचियो जंहिंमें का इन्वेस्टमेंट कान हुजे। उहा कहिड़ो कमु आहे जंहिंमें इन्वेस्ट न हुजे? हू पिनण वारो धंधो। हा मूं सोचियो त कराची में वञी पिनंदुसि, वॾो शहर आहे, तमामु घणा पैसा कमाईंदुसि, वरी जॾहिं ॻोठ ईंदुसि तॾहिं सभिनी खे दाॿो ॾींदुसि त कराचीअ में अपना कारोबार आहे। पोइ छा थियो? पोइ अदा मूंखे इहा ख़बर कान्हे त उते का फ़क़ीरनि जी तंज़ीम ठहियलु आहे। उहे न बागा मूंखे खणी विया, मुंहिंजा हथ पेर भञी मूंखे सची बि चौक ते पिनाइण जो प्रोग्राम ठाहियूं। पोइ अॼुकल्ह छोरा छोरियूं घरनि मां कोन भॼंदा आहिनि, तीअं आऊं उतां भॻोसि पाण सां गॾु ई फ़क़ीर बि भॼाए आयोसि। मुंहिंजो हिकिड़ो न ॿ ॼणा हूंदासीं, पंहिंजे ॻोठ में ई पिनंदासीं। हाँ हाँ कीअं राजा भाई? ए वन